सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लमा दखल अलैहा ज़करिय्यल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद ईसा मद्दज़िलुल आली हर दिल अजीज जनाब मोहतरम इरशाद अहमद साहिब दीगर सादात किराम उलमाए इज़ाम ए मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों अल्लाह जा किरोड़े करम जे रब करीम असांखे पंहिंजे हिक वली सालिह कामिल पाने जे उर्स पाक जी महफिल में हाज़री जी सआदत नसीब कई। भाई धमाको तो बंद कर, इको बंद करी। अल्लाह वारन जा आस्ताना रहमतुन ऐं बरकतुन जी जायूं हूंदियूं आहिनि। उन्हनि आस्थाननि ते उहे ई ईंदा आहिनि जिन खे अल्लाह नवाज़ींदो। वलियनि जे पिड़ ते पैर उहो रखंदो आहे जंहिंखे अल्लाह नवाज़ींदो आहे, पंहिंजे रहमत में चाहींदो आहे। वली अगर ज़ाहिरी जिंदगी में हुजे तो खुदा जी खल्क के फैज़ रहमत ऐं बरकत वंडींदो आहे, पर वली अगर पंहिंजी मज़ार में हुजे तो कब्र मझां बि उहो खुदा जी खल्क के अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं वंडे ॾींदो आहे। वलियन जा वजूद पंहिंजे मज़ारन में भी जिंदा साबित ऐं सलामत हूंदा आहिनि। इहा रुगे असांजी खुश अकीदगी नाहे, रुगे असां सुन्नन जो इहो अकीदो ऐं नज़रियो नाहे, पर इहा ॻाल्हि क़ुरान हदीस मंझां साबित आहे त वली पंहिंजे कब्रुनि में ज़िंदा हूंदा आहिनि। पर अॼु जी जदीद साइंस
उन भी इन गाल के साबित कयो आ त के वजूद अड़ा हुंदा आहिनि जेके मरण का पोइ कब्रुनि में उन्हनि जा जिस्म त सलामत हुंदा आहिनि पर उन्हनि जे बदन जा वार भी सलामत हुंदा। कुछ साल पहिरीं BBC लंडन ते हिकिड़ो साइंसी प्रोग्राम हलियो। उन में इंटरव्यू मूं पाण ॿुधो। हिकिड़ो डॉक्टर हुयो, अर्दियात जो माहिर हुयो। उन जमीन जे अंदर छा थो वहे वापरे इन मौज़ूअ ते उन खां इंटरव्यू वठे पियो। पोइ उन इंटरव्यू वठण वारे उन खां पुछो त भला जॾहिं माण्हू पूरजी वञनि था, मुस्लमान पंहिंजे मैयतनि खे कब्रुनि में पूरींदा आहिनि, त पोइ कब्र जे अंदर उहे जिस्म ॻरी था वञनि या साबित ऐं सलामत रहनि था। तव्हां साइंसी नज़रिए मुताबिक़ ॿुधायो त जिस्मनि जो मिटीअ जे अंदर हाल छा थो थिए। उन डॉक्टर, उन साइंसदान चयो त हिकिड़ा वजूद हूंदा आहिनि जेकी पूरजण खां पोइ कब्र जी मिट्टी में ॻरी वेंदा आहिनि, ख़तम थी वेंदा आहिनि। पर हिकिड़ा वजूद अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे वजूदनि मां मुख़्तलिफ़ केमिकल्स निकिरंदा आहिनि। अहिड़ा केमिकल हूंदा आहिनि जो उहे जॾहिं मिट्टीअ जी पोसल, मिट्टीअ जी आलाण ऐं जिस्म मां निकिरल रुतूबतूं उहे जॾहिं पाण में मिलंदियूं आहिनि त हिकिड़ो लेयर ठहंदो आहे, हिकिड़ो तह ॼमंदो आहे, उहा हिकिड़ी स्किन बणिजी वेंदी आहे। उन लेयर जे अंदरि एतिरो त हिकिड़ो ठोस कीमियाई मादो जुड़ी पवंदो आहे जो उन जिस्म जी उहा प्रोटेक्शन थींदी आहे। उहो जिस्म मिट्टी न ॻारींदी आहे, उहो जिस्म कब्र जी मिट्टी न साड़ींदी आहे। भली 100 साल 500 साल गुज़री वञनि पर उहो जिस्म कब्र में सही साबित ऐं सलामत रहे। मुखे याद आ हजरत किबला साईं मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह, हजरत ख्वाजा मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह। मां पाण साईं जन जी हिकिड़ी तकरीर ॿुधी हुई, मुंहिंजे नंढपण जो ज़मानो, पर मुंहिंजे साईं जा कननि में आवाज़ मूंखे अॼु ताईं ॿुधजण में गूंजनि था। हजरत साईं जन फरमायो त वक़्तु ईंदो जो या साइंस माण्हुनि खे कलमो पढ़ाईंदी। जेके ॻाल्हियूं माण्हू अॼु नथा मञनि, साइंस पंहिंजा तजुर्बा करे माण्हुनि खे मञाईंदी त इस्लाम हक़ ऐं सच वारो मज़हब आहे। कल्ह ताईं मुला मगज़ खाईंदा हुआ त मरी विया, मिट्टीअ में पइजी विया, ॻरी विया। छो था मज़ारनि ते वञो, छा ॾिठो अथव कब्रुनि में? पर अॼु साइंस बि ॿुधाए थी त हर वजूद ॻरंदो न आहे। के वजूद अहिड़ा आहिनि जो 100 सालनि ताईं मज़ारनि में बि साबित ऐं सलामत रहंदा आहिनि। ऐं कुरान ऐं हदीस बि ईअं ई समझायो आहे त जॾहिं तव्हां कंहिं मज़ार ते वञो त ईअं न समझंदा कयो त इहो मरी वियो, ॻरी वियो, मिट्टी में ख़तम थी वियो, न। पर तव्हां जॾहिं कब्र ते वञो त वञी सलाम पढ़ंदा कयो, अस्सलामु अलैकुम दार क़ौमिन मोमिनीन अंतुम लना सलफुन व नहनु बिल असर व इन्ना इंशाअल्लाह बिकुम ललाहिकून। जेॾीमहिल सलाम पढ़ो था कब्र वारा सलाम ॿुधनि था, सलाम जो जवाब भी दिया। ये तो हर कब्र वारो, पर जेकर है या कब्र हजरत मियां सईं अहमद रहमतुल्लाह अलैह जी हुजे, हिक अल्लाह दे नवाज़िल कामिल अकमल बाने जी मज़ार हुजे, तो मुझा दोस्तो वो पंहिंजे ज़ाहिर खे सुञाणे थो, कब्र में अचण सलाम करण वारनि खे सुञाणे थो, उन्हनि जे सलामनि जा जवाब भी अता करे थो।
ऐं जॾहिं उन्हनि जे क़ब्र ते अची को दुआ थो घुरे अल्लाह जे अॻियां इल्तिजा थो करे त ओॾी महिल क़ब्र वारो उन जा सलाम ॿुधे बि थो ऐं सलामनि जा जवाब बि ॾिए थो ऐं जेॾी महिल दुआ घुरे थो त उहो साहिब मज़ार अल्लाह वटि सिफारिश करे उन जी दुआ रब खां अघाए क़बूल कराए पुट मदीने वाले साईं जी हदीस है सोने हबीब फरमाया तो यस्तअनिसुल मय्यत मिनल हय्य कमा यस्तअनिसुल हय्य मिनल हय्य जीअं ब जेरा हिक ॿिए सां मिलंदा आहिनि विरूह कंदा आहिनि कचहरी कंदा आहिनि दिलि बाग बहार थींदी आहे को विछड़ो यार मिलो मिलंदो त खुशी थींदी या न थींदी साईं फरमाइनि था जेॾी महिल क़ब्र वारे जो को मोहबत वारो को सुञातल कोई अज़ीज़ को क़रीब को दिल वारो जॾहिं क़ब्र ते अचे थो त क़ब्र वारो उन मां विरूह हासिल करे थो उनखे ॾिसी ख़ुशि थिए थो ऐं जीअं त जेरा पाण में हिक ॿिए में मिली बाग बहार थी वेंदा आहिनि तीअं क़ब्र वारो बि ईअं ख़ुशि थींदो आहे त अॼु मुंहिंजो प्यारो मुंहिंजे दर ते आहे अॼु जॾहिं मियां अहमद साईं रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते हज़रत मौलाना मोहम्मद ईसा जन आया हज़रत साईं जन मुफ्ती करीम बख्श रहमतुल्लाह अलैह जा चिश्मो चराग जेॾी महिल मियां अहमद ज़मीन साईं आया जेॾी महिल ही आलिम ही सैयद ही बुज़ुर्ग हिन अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते आया त अॼु अहमद साईं सोने जो रूह बि ख़ुशि थी रहियो आहे ऐं हे हेतिरा ज़ाहिर हेतिरा हुबदार जेकी आया आहिनि न हिननि खे ॾिसी उन जे मज़ार में उन जो रूह बि ख़ुशि थी रहियो आहे असांजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे त अल्लाह वारनि खे क़ब्र में ख़बर पवंदी आहे मदीने वाले साईं फरमायो तो इन्नहु लयस्मा खफ्क निआलिहिम क़ब्र वारो पंहिंजे कांधनि जे जुतियुनि जा खड़काट बि क़ब्र में ॿुधंदो आहे जेको जुतियुनि जा खड़काट ॿुधे थो हे रड़ करे जेका सुभान अल्लाह थो चई इहे बि वली सॻोरो ॿुधंदो हूंदो या न जेके तो सलाम अचे पढ़िया जेके तो अचे अर्ज़ इल्तिजाऊं कयूं वली सॻोरो इहे बि ॿुधियूं या न ॿुधियूं मुल्ले खे कहिड़ी ख़बर त वलीअनि जो शान छा आहे मिठा वतन था रंबा कयूं माण्हुनि जा पेर खोटण जे लाइ माण्हुनि जूं पाड़ूं पटण जे लाइ वतन था पिया हो सुन्नी सुजाग थियो पंहिंजो अक़ीदो मज़बूत रखो मूं नेट ते ॿुधो हिकिड़ो मुल्लो तकरीर पियो करे मां इहे लफ़्ज़ चवां न हा बयान न कयां हा जेकॾहिं तव्हांखे सम्झाइणो न हुजे ॿुधाइण जे लाइ त उन्हनि जो नज़रियो छा आहे अक़ीदो छा आहे ॿुधो त हू छा था चवनि हुननि जो मज़हब छा आहे मुल्ला तौसीफ़ुर रहमान नालो अथसि इंटरनेट ते तव्हां यूट्यूब में लिखंदो तौसीफ़ुर रहमान हुन जूं कई तकरीरूं अचनि थियूं एॾो त ख़बीस आहे ॾाढी बि वॾी अथसि एडो तो बद मजहब है तो तुम कहते हो नबी जिंदा है अरे वो तो मरकर मिट्टी में मिल गया माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह सुम्मा अस्तगफिरुल्लाह मदीने वाले साईं जे नाले ये लफ्ज़ चवंदे उन बेईमान खे न हया थो अचे न शर्म थो अचे मुंहिंजा दोस्तों महबूब त सभिनी कायनात जो ताजदार ऐं सरदार आहे पर असांजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे त जेको आम मोमिन बि पंहिंजे क़ब्र में जहिड़ो आहे वली पंहिंजे मज़ार में ज़िंदा भिटाई पंहिंजे क़ब्र में जहिड़ो आहे कलंदर पंहिंजे मज़ार में जहिड़ो आहे मिठो पीर पंहिंजे क़ब्र में हयात आहे रोज़े धणी रहबर पंहिंजे क़ब्र में हयात आहे मियां अहमद साईं पंहिंजे मज़ार में अॼु बि हयात आहे ज़िंदा दिल
दमिश्क के शहर में मां पाण ज़ियारत करे आयो हां हजरत शेख अयूब कुर्दी रहमतुल्लाह अलैह। हजरत शेख अयूब कुर्दी रहमतुल्लाह अलैह हिकड़ो मानू आयो मुखालिफ चे पियो त हे छाजे ला गड थिया वेठा आयो चे कुरान ता पढ़ू वली आ चे हे त मरी वियो हे त मिट्टी में पइजी वियो हिन ते कीअं था कुरान पढ़ो हिन के केड़ी खबर बस हे एतरा त पियो करे वली को हुजे जलाली समझो था न वली हो जलाली कब्र में चाहिए लत ही थई बाहर साईं वो पैर मुबारक हेतरो मुर्रे ते पैर बाहर निकतो पियो हफ्ते हफ्ते ते जुम्मे जुम्मे ते नेह वडा थी ता वञन नेह लाहिन ता नचे सुभान अल्लाह मां ने वली सगोरे जी मज़ार पाण अखियुनि सां ॾिसी आयो आहियां जे साल असां वियासीं उन साल वो बंद कयो चऊं त माण्हू अचनि था बेअदबी कंदा हर को सुन्नी वरी असां समझो था न पोइ माण्हू अचे चंबड़नि पिया ऐं उन खे बेअदबियूं कनि पिया इन जे करे हुकूमत हुकुम ॾिनो त इन खे ढके छॾियो उहो ढके छॾियूं पर पैर मुबारक जो उहो कब्र में हीअं निशान ॿार मां पाण अखियुनि सां ॾिसी आहियां हाणे टे चौथे ॾींहं जी ॻाल्हि आहे त को पैर मुबारक खोलियूं उन जी नेट ते तस्वीर बि आई आहे पैर मुबारक हीअं कब्र ठही पई आहे कब्र मां पैर निकितो पियो आहे ऐं सही साबित सलामत जीअं के जहिड़े माण्हू जो पैर साल गुज़री विया सदियूं गुज़री वियो पर अल्लाह जा दोस्त पंहिंजे मज़ारुनि में चओ ज़िंदा आहिनि वली पंहिंजे कब्रुनि में चओ हयात आहिनि ऐं पोइ जॾहिं हयात आहिनि त उन्हनि जे आस्थाननि ते वेंदासीं उन्हनि खे वञी सलाम कंदासीं उते वञी दुआऊं पिनंदासीं रब जे अॻियां दुआऊं घुरंदासीं वरी छा चवंदई भला अल्लाह मेहर में नथो ॿुधेव छा अहमद साईं जे दरगाह ते छो आया हो भला अल्लाह तव्हांजी पंहिंजे घर में दुआ नथो क़बूल करे छा कलंदर ते छो था वञो भिटाई ते छो था वञो हाणे अच त इन जो जवाब बि क़ुरान मां ॿुधायो हे जेके बीठल आहिनि से बि सुभाणे अल्लाह चवनि था जे वेही रहंदो त ॾाढो मज़ो ईंदो चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अब लाउड थोड़ा सही कर मुझे जानी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह जा वली है अल्लाह जा बरगुज़ीदा बाना अल्लाह जा नवाज़िल सालिह बाना जने ज़ाहिरी जिंदगी में हुजने तब उन्हनि जा आस्थाना फैज़ वारा पर जे उहे वफ़ात करे वञनि त उन्हनि जे आस्थाननि ते अल्लाह जो रहमतूं वसंदियूं आहिनि रब जो फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना मदीने वारे साईं जे मेराज जो वाक़ियो पाक वज़ात जे सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे रात जे थोरड़े हिस्से में मस्जिद हराम खां वठी मस्जिद अक्सा ताईं उहा मस्जिद अक्सा जंहिंजे चौधारी जंहिंजे इर्द गिर्द असां पंहिंजूं रहमतूं नाज़िल कयूं आहिनि
उहा मस्जिद अक्सा बारकना बरकतूं कयूं असा हौलहू उन्हें जे चौधारी। एतरा सारा आलिम वेठा आहिनि, पुछी ॾिसो हौलहू छा के सरबो आहे? असल थियण त इहे खपे। आला फरमाया त बारक ना फी, उन मस्जिद में असां रहमतूं नाज़िल कयूं आहिनि। मस्जिद में त हूअं ई रहमतूं हूंदियूं आहिनि, पर अल्लाह तो फरमाए बारक ना हौलहू, असां बरकतूं नाज़िल कयूं आहिनि मस्जिद जे चौधारी। चौधारी छाजे करे? जो मस्जिद अक्सा जे चौधारी अल्लाह जे नबीअनि जूं मज़ारूं आहिनि, वलीअनि जूं क़बरूं आहिनि। जिते वलीअनि नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि जूं मज़ारूं हूंदियूं आहिनि, उते अल्लाह जूं रहमतूं वसंदियूं आहिनि। कुरान तो फरमाए त इहे जायूं रहमतुनि वारियूं जायूं। तो जिते रहमत वसंदी आहे न, उते जेकॾहिं को गदलो गुनहगार बानड़ो ईंदो आहे त उहो बि रहमत में थोपी वेंदो आहे। सुभान अल्लाह। कुरान तो फरमाए कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मेहराब। हजरत बीबी मरियम अल्लाह जी वलिया बानिया सालिहा आरिफा कामिला बानिया नबिया नहीं, पर अल्लाह जी वलिया बानिया। शहर जे ओभर पासे दा हिकड़ो झुको ठायई, घरड़ो ठायई, इबादत खानो ठायई, मेहराब जोड़ियई, उन में वेठी सजदा कंदी आ, इबादत कंदी आ, अल्लाह जो जिक्र कंदी। बीबी मरियम साइणे जॾहिं अल्लाह जी इबादत कंदी आ त उन वटि अणमुदाइता मेवा अची वेंदा आहिनि। हींअर अंबनि जी मौसम ई न आहे। मेहड़ में अंब आहे न, बेटे में अंब न, लाड़काणे में न, दादूअ में, पर बीबी मरियम जे मेहराब में अचे त ताज़ा अंब रखिया। अंगूरनि जी मौसम न आहे, पर साइण मरियम जे उन आस्ताने में, उन मेहराब में अंगूर ताज़ा रखिया आहिनि। उन्हारे जा मेवा सियारे में, सियारे जा मेवा उन्हारे में, अणमुदाइता मेवा। मुद्दत ते त हर शइ मिलंदी आहे न, पर अल्लाह वारनि वटि अणमुदाइतियूं शयूं बि मिलंदियूं आहिनि। हजरत ज़करिया नबी सगोरो जो आयो, कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मेहराब। जॾहिं बि जंहिं बि वक़्तु ज़करिया उन मेहराब में बीबी मरियम वटि थो अचे, वजद इंतहा रिज़्क़ा, त मरियम वटि अल्लाह जे पारां रोज़ी पियो ॾिसे। काल या मरियम अन्ना लके हाज़ा, चवण लॻो ए मरियम ही अणमुदाइता मेवा किथों अची विया। बीवी साइण थी फरमाए त हो ज़करिया जंहिं रब जो नालो मुबारक वठी वेठी आया न, उहो रब मुंहिंजी संभाल लहे, उहो रब मूंखे अणमुदाइता मेवा। काबिल तवज्जा, ध्यान सां ॿुधण जी ॻाल्हि आहे। कुरान जो फरमाए त हुनालिक दआ ज़करिया, उन जाइ ते ऐं उन घड़ीअ में, उन मौके ते जेॾी महिल अणमुदाइता मेवा अखियुनि सां ॾिठई, ओॾी महिल ज़करिया दुआ जा हथ खया। उन आस्ताने में, उन मेहराब में, उन वली बानी जे इबादत वारी जाइ में ज़करिया दुआ जा हथ खया। छा चई? ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, मुद्दत हर कंहिंखे औलाद मिलंदो आहे, पर मुंहिंजी मुद्दत चढ़ी वई आहे।
मुझी उम्र 120 सालन का मथे आ, मुझी ज़ाल संदया औलाद जमण दी उम्मीद नाहे। ए मुझा रब करीम जड़े उम्मीद ही न रही, जड़े बार देण जी मुझी ज़ाल में सलाहियत न रही, मुखे पीरी अची वई। वश्तअल अर्रस शैबन वलम अकुन बिदुआइक रब्बि शकिया। मुझा वार अच्छा थी चिमकण लगा। ए मुझा मौला मां जॾहिं बि तोखां दुआ घुरी आ त मां मायूस न मोटियो आहियां। ए मुझा मौला अॼु हिन आस्ताने में, हिन मरियम जे मेहराब में तोखे अर्ज़ थो कयां त मूंखे पुट ॾे। हबली मिल्लतुनका वलिय्यन यरसुनी व यरस मिन आल याकूब वजअलहु रब्बी रदिया। ए मुझा मौला मूंखे पुट ॾे जेको मुंहिंजो वारिस थिए, मुंहिंजे आल जो, आल याकूब जो वारिस थिए। अहिड़ो पुट ॾे जेको सालियो बच्चो हुजे। जेॾी महिल दुआ घुरी दंग कयईं त अल्लाह जे तरफ़ा आवाज़ आयो, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ए ज़करिया मां रब मुबारक थो ॾियां, पुट ॼमंदुई नालो यहया रखजांइ। पुट हेॾे समझी पोइ जवाब ॾिजो, नबी जी दुआ त हर जाइ ते क़बूल आहे न, पोइ हिते अची आस्ताने ते छो दुआ घुरी? ऐं क़ुरान इहो वाक़ियो छो बयान कयो त जेकी वलीअनि जो शान नथा मञनि न, उन्हनि खे रब ॿुधाइण पे चाहियो त वलीअनि जे आस्ताने ते अचणु रुॻे तव्हांजो तरीक़ो न आहे, पर मुंहिंजे नबीअनि जी बि सुन्नत। ऐं उते अची दुआ घुरणु, इहा दुआ बिदअत नाहे, नाजाइज़ नाहे, शिरक नाहे, पर इहा दुआ मुंहिंजे नबीअनि जी बि सुन्नत आहे। ऐं जेॾी महिल दुआ घुरी थी वञे पई त ओॾी महिल तड़े खड़े जी जे चवंदा आहिनि तरीअ ते पेश थियो, देरी न थी, हेॾो दुआ घुरियईं, होॾो आवाज़ आयो, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ए ज़करिया मां रब थो मुबारक ॾियां, पुट ॼमंदुई पर नालो यहया। लम नजअलहु मिन क़ब्ल समिया। अहिड़ो नालो असां अॻु कंहिंजो रखियो ई कोन्हे। यहया नाले जो अॻे कंहिंखे पुट ॼाओ ई न आहे। अॼु पहिरियों भेरो तोखे तो पुट मिले, नालो यहया रखजांइसि, मुंहिंजो नबी थींदो। सुभान अल्लाह। जी मुंहिंजा मौला वाकई मूंखे पुट ॼमंदो। अन्ना यकूनु ली गुलाम व कानत इम्राती आखिरा। मुंहिंजा मौला मूंखे पुट कीअं ॼमंदो, मुंहिंजी ज़ाल त संत आहे, मां पाण कुराड़ो थी वियो आहियां। काल कज़ालिक काल रब्बुक हुव अलैया हय्युन। रब फरमाए त ज़करिया अजब में न पए, इहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ सवलड़ी आहे, सवलड़ी आहे, आसान आहे मुंहिंजे लाइ। मुद्दत हर कंहिंखे ॾींदो आहे, अण मुदाए तो पुट अॼु थो ॾियां। भला मुंहिंजा मौला का निशानड़ी काल आयतुक अल्लाह तुकल्लिम अन्नास सलास लयालिन सविया। ए ज़करिया तुंहिंजी निशानी पुट ॼमण जी इहा अथई जो 3 ॾिहाड़ा ज़बान सां ॻाल्हाए न सघंदे, इल्ला रमज़ा, रुॻी हथ जा इशारा ॾींदे, हथ जा इशारा ॾींदे, पोइ त पक थियो त पुट ॾींदोसि।
हाणे नबी के को शक कोन हो तो को अल्लाह न दींदो, पर अल्लाह जे कुदरतन जो यो इज़हार थियणो कुरान में लिखजणो तो 15वीं सदी वारो मुल्ला भी पढ़े तो वलियन जे आस्थानन जो दुआऊं रद न हो। सुभान अल्लाह। देर न गुजरी तो हजरत ज़करिया के खुशखबरी मिली ऐं 3 ॾींहनि वारी निशानी भी सादर थी ऐं वक्त गुजरण सा हजरत यहया अलैहिस्सलाम जी विलादत भी थी। पुट कुरान जो लफ्ज़ हुनालिक इहो ज़र्फ़ इहो अल्लाह ताला इहो लफ्ज़ बयान कयो तो हजरत ज़करिया दुआ किथे घुरी और उते जिते अणमुदायता मेवा ॾिठई। दुआ किथे घुरी उते जिते बीबी मरियम अल्लाह जी इबादत करे रही हुई। पो मालूम थियो तो अल्लाह जी प्यारी वली बानी उन जे दर ते घुरियल दुआ अगर रद्द नथी थी सके ये तो बनी इसराइलन जी वली हुई, पर अहमद सोनो तो मिठे मुहम्मद जे उम्मत जो वली। ये वली यानी बानी जी दरगाह ना है, हे वली मर्द जो तो आस्थान हुआ, हे अल्लाह जे दोस्त अल्लाह जे वली जो आस्थान हुआ। ए बुधारो ए खिदमत गुजारो तव्हांजो कोशिशूं रायगान न वेंदियूं, तव्हांजा ये सॾड़ा ये दुआऊं अजायूं न वेंदियूं, वलियन जे आस्थाने ते ईंदा कयो, पर वो तरीक़ो भी वरी सिखो जेको कुरान सेखारे। आस्थानो वली जो दुआ अल्लाह खां घुरबी। ये नचे बे तो अहमद साईं पुट दे कलंदर पुट दे भिटाई बच्चो दे न घुरबो अल्लाह खां वसीलो वली जो घुरबो केगा घुरबो के खा अल्लाह खां पुट अल्लाह ॾींदो पर उहा दुआ वली जे आस्थाने वारी रब रद न कंदो। वली जे आस्थाने ते जॾहिं को दुआ थो घुरे न तो वो वली सगोरो भी रब वटि अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम ही साइल मुंहिंजे दर ते आयो आहे, मुंहिंजा मौला हिन जी मुराद पूरी कर। सुभान अल्लाह। जेॾी महिल वली सगोरो अल्लाह वटि अर्ज़ कंदो आहे त उहा दुआ तड़े खड़े रब क़बूल करे छॾे। हाँ ओ मुंहिंजा दा अल्लाह वारनि जा आस्थाना इन जे करे दुआउनि जे इजाबत जो मस्कन ई जगह हूंदा आहिनि। ये उहे आस्थाना आहिनि जन जायुनि ते अल्लाह जूं रहमतूं वसन थियूं, अचण वारा बि झोलियूं रहमत जूं भरे मोटनि। ऐं वलियन जे आस्थाने ते ईअं बि थींदो आहे जो जंहिंजे मुक़द्दर में का शइ लिखियल न हुजे पर वलीअ जे आस्थाने जे सदके रब न लिखियल शइ बि तक़दीर में लिखी छॾी। पर जा शइ मुक़द्दर में लिखियल हुजे ऐं लिखियल तक़दीर न मेटबी आहे मुंहिंजा दोस्तो, पर वलीअ जे आस्थाने ते लिखियल तक़दीरुनि खे बि अल्लाह मेटे छॾी। पीरान पीर जी ॻाल्हि त ॿुधी अथई न, गौसे आज़म पीरन जो पीर दस्तगीर जंहिंजो कुल वलियन जे गर्दन ते कदम आहे। हिकिड़ी ॿुढड़ी औरत आई, साईं अच्छा वारड़ा थी विया पुट न थियो, मुर्शिद आई का दुआ घुर अल्लाह खे अर्ज़ कर त पुट ॼमे। साईं फरमायो भी ॾिसूं था लोहे महफूज़ में पुट अथई लिखियल कोन अथई, सुभाणे अचिजांइ। ॿिए ॾींहं ते माई आई, साईं फरमाइनि सा त अम्मा राति लोह महफूज़ में ॾिठो तो तुंहिंजे मुक़द्दर में पुट लिखियल ई कोन्हे। माई बि सियाणी हुई, चई जे लिखियल हुजे हा त घर वेठे मिले हा, तोॾे छाजे लाइ अचां। जे लिखियल हुयो पाण ई मिले हा, तो वटि आई
वली सगोरे पीरन जे पीर दस्तगीर दुआ जा हथ खया ए मुझा मौला अल्लाहुम्मा मरज़ुक़हु वलदन सालिहा या अल्लाह इनके सालिह पुटड़ो दीस। आवाज आयो अब्दुल कादिर इन जे मुकद्दर में लोह महफूज में लिखियल ही ना है। अर्ज के मुझा मौला भला पुट दीस। आवाज आयो लैस लहू वलदुन वाहिद व अंत तकूल इस्नान। हिन जे मुकद्दर में हिकड़ो पुट लिखियल ना है तू वरी ब छोकरी। अर्ज के मौला भला 3 दीस। आवाज आयो हिन के हिकड़ो ना है तू 3 छोकरी। अर्ज के मौला भला 4 दीस। हाँ वली पंहिंजे रब सां लाॾो कंदा आहिनि। अल्लाह वारा पंहिंजे रब सां लाॾो कंदा आहिनि ऐं उन्हनि जा लफ़्ज़ रब रद्द न कंदो आहे। आवाज आयो हिन जे मुकद्दर में हिकड़ो पुट न आहे तू 4 थो घुरी। अर्ज के मौला 5 दीस। आवाज आयो हिन जे मुकद्दर में हिकड़ो न आहे तू 5 थो घुरी मौला 6 दीस खणी तुंहिंजे खज़ाने में कड़ी दे। आवाज आयो अब्दुल कादिर हिन जे मुकद्दर में हिकड़ो पुट न आहे तू 6 थो घुरी। अर्ज कई मौला हाणे रद्द न कजांइ मुंहिंजे सुवाल खे 7 पुट ॾीस। आवाज आयो अब्दुल कादिर तुंहिंजे हथनि सां घुरियल दुआ रद्द नथो कयां इनखे मुबारक दे त पुट ॼमंदसि। 7 पुट थी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेखबर वलियन जा हथ रब वट अघाणल आहिनि कि न आहिनि? आहिनि कि न आहिनि? चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत बीबी मरियम या वलियाणी बानी जेडी मेरे हजरत ईसा अलैहिस्सलाम सां हमल वारी थी उन लगस भूख लगस हिकड़े खजीअ ते सुकल थोड़ के हीअं टेक लगाई हुई। अर्ज की मुझा मौला ओ मुझा रब करीम मुखे भूख लगी आ उन लगी आ। रब फरमायो से ओ मुझी वलिया बानी पंहिंजे हथ सां इने थोड़ के धूणो दे त ताज़ी खजूर किरी पऊ। अर्ज कई मुझा मौला ही त सुकल थोड़ो आ न जंहिंमें सावका न टारिया न शाखा न खजूर जी मुद मौसम आ। रब फरमायो ओ मरियम हथ तुंहिंजो हूंदो फैज़ मुंहिंजो हूंदो हथ वलियाणी जो हूंदो कुदरत मुंहिंजी जो ज़ूर थींदो। पुट अल्लाह जा वली अल्लाह जे कुदरतुनि जो मज़हर हूंदा आहिनि। अल्लाह पंहिंजूं ताक़तूं ज़ाहिर कंदो आहे पंहिंजे वलीअनि जे वजूदनि जे ज़रिए। हीअं कयईं जो हीअं थोड़ खे हीअं जो लोडड़ो ॾिनई त ताज़ी ताज़ी खजूर पई थी। सुभान अल्लाह। वरी रब फरमायोसि हे तुंहिंजे हथ जो पावर हाणे तुंहिंजे हथ पेर में मूं रब कमाल रखियो। या लत ज़मीन ते हण जेॾी महिल बीबी मरियम पंहिंजो पेर मुबारक ज़मीन ते हयो आहे त थधे मिठे पाणी जो चश्मो वही पियो आहे। मालूम थियो त अल्लाह वारनि जे हथनि में बि पावर आहे।
उन्हनि जे पेरनि में भी, पर उन्हनि जे निगाहुनि में भी पावर आहे, उन्हनि जे नज़रुनि में भी फैज़ आहे। उहो बि क़ुरान खां पुछ। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जेॾी महिल यरूशलेम जे शहर खां गुज़रियो, सुतो आहे, निंड अची वई। मुंहिंजा दोस्तो, निंड में 100 साल गुज़री विया। घणो वक़्तु गुज़री वियो? जेॾी महिल उथियो, अलाह फरमाए त काल कम लबिस्त, घणो वक़्तु थियो अथई हिते सुते? काल लबिस्त यौमन औ बाद यौम, मौला ॾींहुं या ॾींहुं जो थोरो हिसो। रब फरमाए बल लबिस्त मियता में, ॾींहुं जो थोरो हिसो न, उज़ैर तोखे 100 साल गुज़री चुका आहिनि। हेॾे ॾिस, हे गॾ जेको जंहिंते चढ़ी आयो आहे न, उहो जो 100 साल में सी मरी जो वियो त हुनजो जिस्म ॻरी वियो, खल ॻरी वई, गोश्त ॻरी वियो, हॾियूं बि पोसीदा पैमार थी वियूं। रब फरमाइस त हाणे हे ॾिस, गॾ ॻरी वियो। साईं 100 सालनि में 100 भेरा त सियारो आयो हूंदो न, 100 भेरा ऊन्हारो आयो हूंदो न, तूफ़ान बि खुलिया हूंदा, हवाऊं आयूं हूंदियूं, मींहं उठा हूंदा। 100 साल पूरी सदी आहे, ज़माने जा लाहा चढ़ा आया, गॾ जो जिस्म ॻरी वियो। अल्लाह फरमायुसि वंज़ुर इलल इज़ाम, ओ उज़ैर इन ॻरियल सड़ियल पोसीद थियल हॾियुनि ॾे नज़र कर, नज़र तुंहिंजी थींदी, कमाल मां रब ज़ाहिर कंदुसि। रब चाहिया त ईअं ई ॼाणे छॾे हा। वंज़ुर जो लफ़्ज़ छो फरमायई? क़ुरान पढ़ वंज़ुर। असां वेंदा आहियूं न पंहिंजे मुर्शिद वटि, साईं नज़र कजांइ, चवंदा आहियो न चवंदा आहियो? हा, को दरगाह मशहूरी शरीफ़ जो मुरीद आहे, पंहिंजे मुर्शिद वटि वेंदो, साईं नज़र कजो। को दरगाह कंबर शरीफ़ जो मुरीद आहे, साईं नज़र कजो, चवंदा आहियो न? को दरबार रहमतपुर शरीफ़ जो मुरीद आहे, साईं नज़र कजो। को दरगाह इलाहाबाद जो मुरीद आहे, साईं नज़र कजो। छाजे करे? त क़ुरान खां पुछ त वलीअ जी नज़र में पावर छा हूंदो आहे। मंज़ुर इलल इज़ाम कैफ़ नुनशिज़ुहा सुम्म नक्सूहा लहमा। मुंहिंजा प्यारा, हाणे ॾिस इन ॻरियल सड़ियल हॾियुनि ॾिस, हीअं जो ॾिठई अबा, हीअं जो ॾिठई त हॾियुनि जो ढांचो उथी खड़ो थी वियो। रब फरमाईंदा ॾिस, वरी ॾिस, वरी ॾिसई ॾिठई त हुन हॾियुनि जे मथां गोश्त चढ़ी वियो। रब फरमाईंदा ॾिसो कैफ़ नुनशिज़ुहा सुम्म नक्सूहा लहमा। ॾिसंदो वञ मां रब कीअं थो हिनखे ज़िंदगी बख़्शा। साईं हॾनि जे पिंजरे जे मथां गोश्त चढ़ियो, गोश्त जे मथां खल चढ़ी, खल चढ़ण सां गॾ चेहरो थी ज़िंदो थी बीहे। पुट सम्झो था? हा, जेकॾहिं दस्तगीर अचे दजले जे किनारे ते बीह नज़र करे त 12 सालनि जो गुॾल बेड़ो बि जिंद सलामत माण्हुनि सूदो। हा, वलीअ जी नज़र आहे साईं, वलीअ जी नज़र आहे। शेख अबुल अब्बास मुर्सी रहमतुल्लाह अलैह मिस्र जो बुज़ुर्ग जी गुज़रियो आहे। मस्जिद में वेठो इबादत में, पुटु हुस नौजवान, हिकिड़ो ई बच्चो, सकरात लॻी पुट खे। घर वारी पर्दो काए करे ऐं मस्जिद में आई, साईं तूं त अला अला करण में ज़िक्र में वेठो, बच्चो मरे थो, पुटु मरे थो, हल हली दुआ घुर, बच्चे जो सिर बचे। बुज़ुर्ग फरमायो, शेख अबुल अब्बास फरमायो त जे मरे थो त अलाह जी शइ अलाह घुराए थो, असां राज़ी आहियूं। अलाह ॾिनो, अलाह घुराए थो, रब जी मर्ज़ी आहे। घर वारी रओ लाहे रखियोसि पेरनि ते त तुंहिंजी त दिलि रब सां लॻल आहे, पर मुंहिंजो त हिकिड़ो बच्चो सिकी लधो, जे बच्चो वियो त मां मरी वेंदी साईं। अलाह वास्ते हल हली दुआ घुर।
हाणे जेडी मल मिंटू इलाज कयईस बीबी सगोरी तो बुजुर्ग हलियो घर जो पोतो ॾिठई त इज़राइल उन जे छातीअ ते वेठो आ पेरन जो साह निकिरी चुको पेरन जो साह निकिरी वियो आ इज़राइल छाती ते वेठो आ पुट इज़राइल तेसी न ईंदो आ जेसी आर्डर न मिले इज़राइल जॾहिं ईंदो आ त आर्डर खणी ईंदो आ इदा जा अजलहुम ला यस्तखिरून सातन वला यस्तक़दिमून जेॾी महिल मौत जो टाइम अची वियो त हिकिड़ो सेकंड न अॻिते थिए न पोइते थिए आर्डर थी चुको इज़राइल साहब कढी रहियो आ वली सगोरे ॾिठो हाणे जेसी दुआ घुरंदुसि तेसी ताईं त हो कमु करे वेंदो हुयो वो जेको पेरन जो साहब रोड़जी वियो आ जेसी दुआ घुरंदुसि तेसी साह निकिरी वेंदो दुआ घुरण जी हाणे वेल न बची आ एतिरो टाइम न बचो आ बस सिर्फ हीअं निहारी मथे निहारे ऐं फरमाए थो ता या इज़राइल इन हुक्म मौत ही कद नुसिखा हटी वञे इज़राइल हिन जे मौत जो हुकुम मनसूख थी चुको या नज़र कहिड़ी जंहिंजी इज़राइल खे बि ख़बर कोन पई इज़राइल त पंहिंजे हुकुम जो फर्मा बरदार हो न उहो त हुकुम सां आयो हुयो पर ही पावर कहिड़ो दा या इज़राइल छॾ हट इज़राइल पोइते थी वञो को पावर आहे या न आहे को पावर आहे या न आहे इज़राइल के हुकुम तो जे दाया इज़राइल हट इज़राइल इन हुक्म मौत ही कद नुसिखा हिन जे मौत जो परवानो कैंसिल थी वियो हट पोइते इज़राइल हटी हीअं जो ॾिसे लो महफूज़ में त उमिरि अञा कई साल लिखी पई इहे ते वलियनि जूं निगाहूं जेके तक़दीरुनि खे मटाए छॾे जेके जेके न थियणा कम करे ॾेखारनि वरी चवंदा दादा उहे त जहिड़ा अॻे वली हूंदा हाणे भला किथे ईअं सदाईं ईअं थींदो आहे हर दौर में माण्हू ईअं चवंदा आहिनि अॻे हला वारा हाणे कोन्हनि इहो सदाईं माण्हुनि जी आदत आहे जॾहिं वलीअ गुज़ारे वेंदा पोइ चवंदा अल्लाह वाह जो वली यार असां न सुञातोसीं वाह जो शान वारो असां माण्हू आहियूं मुर्दा परस्त मौत खां पोइ क़दुरु सुञाणंदा आहियूं पर ज़िंदगी में बुज़ुर्गनि जो क़दुरु घटि कंदा आहियूं मुंहिंजा दोस्तो वलीअनि खां उन्हनि जे ज़िंदगियुनि में फैज़ पिराइणु खपे दुआऊं वठणु खपनि रूहानी फैज़ हासिल करणु खपे हा अल्लाह वारा मज़ार खां पोइ क़ब्र में वञण खां पोइ बि फैज़ ॾींदा आहिनि फैज़ उन्हनि जो वरी बि बंदि न थींदो आहे हे इनाद शाह आहे न तुंहिंजे खिरपुनाथम शाह जे मथां मियां नसीर मोहम्मद जो मुक़ाम मशहूर आहे उन जे पासे में इनाद शाह ॾंदू सॾींदा आहिनि इनाद शाह ॾंदू साईं जी मज़ार आहे बि पोठे ते हिकिड़ो हाफ़िज़ आयो क़ुरान वेठो पढ़े चई जेसीं कमु न थींदो 83 पारा पढ़ंदुसि कमु न थींदो तेसीं उथंदुसि न हे क़ुरान वेठो पढ़े पढ़ंदे 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 निंड अची वियसि ईअं झुटको ॾिनई को लफ़्ज़ ग़लति थी वियो त क़ब्र मां आवाज़ आयो हूं ईअं न हीअं पढ़ हाफ़िज़ छिरक भरियो हेॾे होॾे ॾिठई अरे केरु हुयो हे आवाज़ कंहिं कयो ॾिठी त माण्हू त केरु कोन्हे को वरी पढ़णु शुरू थी वियो हाफ़िज़ झूठे वेठो पढ़े वेठो हीअं निंड जो झुटको आयुसि वरी को अखर ग़लति कयई त क़ब्र मां आवाज़ आयो हूं हाफ़िज़ क़ुरान ग़लति न पढ़बो आहे हाणे से चौकन्नो थी वियो सुजाग थी वियो क़ुरान वेठो पढ़े त बुज़ुर्ग जे क़ब्र मां आवाज़ आयो हाफ़िज़ वो जुती ॿाहिरि पई थी वो गिदड़ खयूं थो वञे जुती त संभाल न पंहिंजी भला तुंहिंजी जुती चौकीदारी में मां कयां छा ॿाहिरि जो निकितो आहे पोठो पटोड़ो ॾिठई त बराबरि गिदड़ आहे जुती खयूं थो वञे हकल ॾिनई गिदड़ भॼी वियो ॿुधाए त वलीअ क़ब्रुनि में बि आहिनि हयात हा आहिनि ज़िंदा ख़बर पवे नथी
मां तोखे मुंहिंजे ॾाॾा साईं जो वाक़ियो थो ॿुधायां। हज़रत काज़ी ख़ुदा बख़्श रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे वालिद करीम जो पीउ, मुंहिंजो सॻो ॾाॾो वॾो बाकमाल हुयो। हज़रत मियां महमूद साईं ॿोड़नि लाखिरनि वारे जो मुरीद हुयो। खैरपुरनाथन जा बाईपास ते मज़ार अथई, ॿोड़नि लाखिरनि में हज़रत मियां महमूद रहमतुल्लाह अलैह साईं जुंग वली हुयो। जुंग हज़रत मियां महमूद साईं हिकिड़ो फ़कीर हूंदो हो जेके हिन जूं ॿकरियूं माल चारींदो हो। पोइ चवंदो साईं क़िबला मूंखे हज ते मोकिलियो, ओ साईं मूंखे हज ते मोकिलियो। बुज़ुर्ग फरमाया अबा अलाह कंदो कॾहिं न कॾहिं तूं बि वेंदे। वरी साल गुज़री अचे, हाजुनि जा काफ़िला वञनि, अॼु फलाणो थो वञे, फलाणो थो वञे, फलाणो अचे ॻाल्हि करे साईं अॼु फलाणो बि हज ते वियो, साईं फलाणो बि वियो, मां रहिजी वियुसि। बुज़ुर्ग फरमाया अबा अलाह कंदो तूं बि वेंदे। ईअं साल गुज़रंदा रहिया। हिकिड़े ॾींहुं काफ़िलो वञे पियो खैरपुरनाथन शाह जे पासे जो, साईं हे फलाणो फलाणो इहे बि वञनि था। अब अलाह कंदो तूं बि वेंदे। चईं रुॻे ॾटा थोड़ी, रुॻे ॾटा थोड़ी। हेतिरा साल थी विया आहिनि, रुॻे ॾटा पियो थो ॾी। मोकिलणो अथई त मोकिल, सभई वञनि था, मां हिकिड़ो रहिजी वियुसि। ऐं बुज़ुर्ग खे जोश अची वियो। अलाह वारे जो रहमत जो दरिया जोश में अची वियो। हेॾे आ रे, हेॾे आ, थोरा हेॾे आ। वेझो करे अची मुंहिंजे पेर ते पेर रख, पेर ते पेर, हथ में हथ, हीअं करे चई अखियूं मूट, अखियूं मूटियईं। चई अखि खोल, अखि खोले ॾिसे त मिना में बीठो आहे। न को ॿोड़ा लाखिर, न को खैरपुरनाथ शाह, मिना में बीठो आहे। हाणे ज़िखरनि जो हज पढ़ी, मिना, मुज़दलिफ़ो, अरफ़ात, वरी तवाफ़ ज़ियारत जो, काबे जा तवाफ़, सफ़ा मरवा, डुकी ड्रोड़ी, सभु हज जा मनासिक पूरा थिया। हाणे सोचे वेठो त खैरपुर कीअं वञा। इन फिक्र में वेठो आहे। ॾिसे हीअं इन फिक्र में चिंता में वेठो आहे। अरे मियां महमूद साईं हे बीठो आहे। वरी ड्रोड़ी वञी बाह में हथ, साईं क़िबला हज त पढ़ियुमि, हाणे ॻोठ कीअं वञा। न वीज़ा, न टिकेट, न पासपोर्ट, ॻोठ कीअं वञा। बुज़ुर्ग हथ विधो, हथ में हथ विझी अलाह करे शल वलीअनि जो हथ नसीब थिए। चओ आमीन, आमीन चओ। अलाह करे इहो वलीअनि जो हथ नसीब थिए। हथ में हथ विधई, अखियूं मूट, अखियूं मूटियईं। अखियूं खोल, अखियूं खोले त ॿोड़ा लाखिर ॻोठ में बीठो। हज़रत मियां महमूद साईं जो मुंहिंजो ॾाॾा साईं मुरीद हुयो। चए थो असां साईं जन सां गॾिजी अहिड़े काछे जे सफ़र ते निकितासीं। फतूहल शाह रहमतुल्लाह अलैह जी मज़ार आहे, उते दाइरो आहे बुज़ुर्गनि जो। उते अची वियासीं, राति पइजी वई, सीउ हुजे, सर्दी जी सियारे जी मौसम हुजे। पोइ सिज लही वियो, सोमाणी थी वई, सर्दी हुजे। साईं जन फरमाया इहे काठियूं पियो न, इहे काठड़ियूं खणी अचो, बाहि बारियूं हथ सेकियो। हाणे हुन बुज़ुर्ग जो चवण आहे त मुंहिंजे दाइरे मां काठी केरु बि न खणे, जेको खणंदो हुनखे नुक़सान थींदो। फ़क़ीर खे चई भाई काठियुनि जी हड़ खणी आहे त बाहि बारियूं। फ़क़ीर वियो, काठियूं खयईं त क़ब्र मां आवाज़ आयो ऐं फ़क़ीर खे ॾकणी लॻी। काठियूं उते छॾी वठी ड्रोड़ियो पोइ आवाज़ थियो आयो। अरे वाह ख़ैर त आहे फ़क़ीर, ख़ैर त आहे। साईं बुज़ुर्ग ॾाढो जलाली आहे, काठियूं कयूं क़ब्र मां हुंगरूं थियूं। अड़े तूं को सफ़ा को बुज़दिल आहे। अरे वाह फ़क़ीर तूं वञ। वरी ॿिए फ़क़ीर खे फरमाए, उहो वियो, अञा काठियुनि जी गॾ ॿधई ऐं खणण लॻो त वरी क़ब्र मां हकल थी। वरी उहो काठियूं छॾे वठी भॻो, मोटी आयो। बुज़ुर्ग खे साॻी ॻाल्हि ॿुधाई। बुज़ुर्ग कावड़ में पाण उथियो। मियां महमूद साईं जलाली मुड़ुस हुयो, कावड़ में उथियो। ॾाॾा साईं फरमाए त मां पाण हुजां, मुंहिंजे अखियुनि जो वाक़ियो ॾिठो। पाण बुज़ुर्ग उथियो, वञी वॾी काठियुनि जी भरी ॿधई ऐं खयईं। क़ब्र मां आवाज़ थियो त मियां महमूद साईं चयो फिटण तूं मरी वियो त बि लालच नथो छॾी। असां त सीअ में मरूं, बाहिड़ी बारींदासीं, हथ सेकींदासीं, तूं काठियुनि खे कंदे छा। यार मां खयूं थो वञा, जेको करणो थी सो कजाए।
काठियूं खणी आया बाड़ी बाड़ियूं हथ से क्यों ये संजो टरियो त हेॾो हिकिड़ो माण्हू पियो अचे मानियुनि जो थहो हुजेसि चौरी खीर जी हुजेसि हथ लाथऊं त मानी कोसी ताज़ी ताज़ी मानी अरे बा ए मियां हे मानी ताज़ी आंदी अथई केर माण्हू आई चइसि मां हिन बुज़ुर्ग जो फतूअल शाह जो आहियां बुहारीदार खादिम आहियां मुंहिंजो ॻोठ हितां सॾु पंधु विथी रखो आहे सो मां वञी सुतुसि अञा निंड आई अखि लॻी आहे त साईं ख़्वाब में आया फरमायूं त बा वञ मुंहिंजे दरगाह ते मुंहिंजा महिमान थी उन्हनि खे मानड़ी त खारा चई या त काठियूं न पियो खणण ॾिए या त वरी महिमानी थो खाराए मता ये भाई त मियां अहमद साईं वफ़ात करे वियो आहे न न न अल्लाह जा वली पंहिंजे कब्रुनि में बि हयात ऐं ज़िंदा मता भाऊ ये भाई मरी विया मोर सब सारा पटे अखियों निहारे ॾिस अल्लाह वारा अञा आहिनि भरियल अथई पाण भाग्यनि जा मता समझी सुञा आहिनि मिटाइनि मिंट में जेकी लिखियल तकदीर जा लेखा मिटाइनि मिंट में जेकी लिखियल तकदीर जा लेखा उहे मांझी उहे गाज़ी लिखण वारा अञा आहिनि सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारनि मां बि फैज़ वंडींदा हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी जो ख़लीफ़ो आहे 30 सबक हुया उन मजा 15 सबक पढ़ियई त साईं जन विसाल फरमाए विया कब्र ते आयो चई साईं अञा 30 सबक रहियल आहिनि मूंखे पंहिंजा इहे सबक पूरा कराए मां ईअं न ईंदुसि तुंहिंजे आस्थाने तां रोज़ अचे ऐं रोज़ साईं जन मज़ार मां निकिरी ऐं उनखे सबक ॾियनि उनजो सुलूक तय कराए जॾहिं सबक पूरा थी विया साईं फरमाए त हाणे तोखे इजाज़त आहे चइसि ईअं कीअं वञा मूंखे लिखी ॾियो न जे ॿियनि ख़लीफ़नि खे ख़िलाफ़तनामो लिखी ॾींदा आहियो मुंडो कयो त मां छा मूंखे बि लिखी ॾियो न सुभान अल्लाह साईं जन पेन पन्ने सां लिखियो आहे मज़ार मजा मज़ार मजा मज़ार मजा निकिरी पेन पन्नो लिखियो आहे त असांजे हिन ख़लीफ़े एतिरा सबक असांजे ज़ाहिरी हयाती में वरिता बाक़ी बाद में वरितई हाणे हिनखे असां कामिल अकमल कयोसीं मां हिनखे ख़िलाफ़त इजाज़त ॾियां थो हाणे वञी दीन जो कमु करे ॿाहिरि निकितो त साईं जा साहिबज़ादा उहे पिया पुछनिसि वाह फ़क़ीर मियां कहिड़ो हाल आहे चई साईं जन मूंखे ड्राए छॾियो साईं जन मूंखे ख़िलाफ़त ॾिनी आहे चई कीअं ख़िलाफ़त ॾिनी आहे चई मूंखे साईं जन पंहिंजो ख़लीफ़ो बणायो आहे चई साईं जन जी त आदत हुई जेके ख़िलाफ़त ॾींदा उनखे सनद ॾींदा तो वटि सनद आहे चई हा सनद आहे कढी ॾेखारी कढी ॾिठई त अॼो की तारीख़ बि लॻी पई आहे ऐं पीउ जा अखर पुट सुञाणंदो या कोन सुञाणंदो साहिबज़ादे अखर सुञाता त बराबरि अखर बाबा साईं जन जा आहिनि छा त चई त वली मरी विया हलिया चई तो त वली दुनिया त लॾे विया हलिया न वली अॼु बि आहिनि पर फ़ाइदो फैज़ उन खे मिलंदो जंहिंजो अक़ीदो सिधो हूंदो अक़ीदो न आहे न त भली मरजल बहरेन मां ख़िज़र अचे भली बगदाद मां दस्तगीर अचे पर जे अक़ीदो सही न हूंदुसि फ़ाइदो न मिलंदो अक़ीदो सही हुजे एतक़ाद सचो हुजे त उनखे फ़ाइदो बि मिलंदो फैज़ बि मिलंदो रहमत ऐं बरकत बि ऐं ॿी ॻाल्हि पहिरियों अक़ीदो ॿियो अदब छा ॻाल्हायो वलीअनि जो अदब अल्लाह वारनि जे आस्थाने जो अदब खुदा वारनि जे दरगाह ते वञिजे न त कब्र खे बि पुठी न ॾिजे मज़ार खे बि पुठी न ॾिजे
ऐं कब्र ते टेके वेहण, मथो टेकण या कब्र जे मथां चढ़ी वेहण इहो हराम आहे, नाजाइज़ आहे। वलीअ जे मज़ार खां थोरो हटी, ॿ टे हथ पोइते हटी, अदब सां बाहूं ॿधी ऐं ईअं सम्झो त अलाह जो वली ज़िंदह मूंखे ॾिसी रहियो। पहिरीं सलाम पढ़ो, सलाम पढ़ी ऐं पोइ कुल शरीफ़ पढ़ो, कुल शरीफ़ पढ़ी पोइ दुआ घुरो, मुंहिंजा मौला ही जेका तिलावत कयमि, ही जेको क़ुरान पढ़ियुमि, इन जो सवाब हज़रत मियां अहमद साईं जे रूह मुबारक खे पहुचा। हे मुंहिंजा मौला, हिन वली कामिल जे सदके मुंहिंजी ही हाजत, मुंहिंजी ही ज़रूरत, हीअ मुंहिंजी मुश्किल आसान। कब्र खे तवाफ़ करणु जाइज़ नाहे, वलीअ जे कब्र खे तवाफ़ करणु जाइज़ नाहे, वलीअ जे कब्र खे सजदो करणु जाइज़ नाहे, वलीअ जे कब्र खे चुम्मी ॾियणु जाइज़ नाहे, वलीअ जे कब्र खे चुम्मी ॾियणु जाइज़ नाहे, वलीअ जे कब्र खे चुम्मी ॾियणु जाइज़ नाहे। पोइ ते हटी बीही ऐं अदब सां सलाम करे दुआ घुरी पोइ मोटी वञे। समझो था? जेकी वञी सजदा था कनि वरी वाह बि चवंदा हे सुन्नियुनि जो अक़ीदो आहे, असांजो इहो अक़ीदो न आहे। ये जाहिल आहिनि, ये ॼट आहिनि, इन्हनि खे असांजे तरीक़े जी, असांजे अक़ीदे जी ख़बर न आहे। उन्हनि खे बि ॿुधायो त वलीअनि खे रुकू न कबो आहे, वलीअनि खे सजदो न कबो आहे, वलीअनि जो तवाफ़ न कबो आहे, वलीअनि वटां फैज़ वठिबो आहे। गर्दन झुकाए वेही उन्हनि जे रूहानियत खां, उन्हनि जे बातिन वारे विलायत वारे फैज़ में जा हिस्सो हासिल कबो आहे, छो त वली हयात आहिनि, फैज़ अता कनि था। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी? हाणे रेवड़ियूं बचे दरगाह जे अंदरि विरहाईंदा ऐं चाॿा बीठा ॾींदा, ॿिया वरी मूवी बीठा भरींदा। वलीअ जे आस्थाने ते कंहिं बि मज़ार में खाइण जाइज़ न आहे। साईं किबला उस्तादुल उलमा वेठा आहिनि, मौलाना मोहम्मद ईसा, पुछो त कब्रिस्तान में खाइण दुरुस्त आहे? कब्रिस्तान साईं, कब्र में मुकाम जे अंदरि, कब्रिस्तान जे अंदरि खाइण दुरुस्त न आहे। ओ अदा कब्रिस्तान जे अंदरि खिलणु टहक ॾियणु दुरुस्त न आहे। कब्रिस्तान में वञिजे त पंहिंजो मौत यादि कजे, इबरत पिराइजे ऐं वलीअनि खां फैज़ पिराइजे। उहो मिठा अलाह वारनि जे आस्थाननि ते बा अदब थी वञे, बा अदब बा नसीब, बे अदब समझो था? अदब ज़रूरी आहे। ऐं अलाह वारनि जे आस्थाने ते वञी मुंहिंजा दोस्तो गैर शरई कम न करणा आहिनि। अॼुकल्ह सही मायुनि जो बंध भॼी थी पवे, बुज़ुर्गनि जे दरगाहनि ते वञी ॾिसो। असांजे लाड़ में आहे साईं शाह यकीक रहमतुल्लाह अलैह, कराची जा माण्हू था अचनि, बस हिनो बस भरिजी थी अचे, 70 माण्हू आहिनि त हिकिड़ो आहे मर्द, बाक़ी 69 मायूं। वरी आस्थाने ते अचनि थियूं त सींगार अहिड़ा करे जीअं शादी ते वञिबो आहे, मथा उघाड़ा, चुस्त लिबास, जिस्म ज़ाहिर, बेहयाई जो इर्तिकाब। अल्लाह वारनि जे आस्थाननि ते हीअं वञिबो आहे? अल्लाह जे दोस्तनि जे दरगाहनि ते हीअं वञिबो आहे? हिकिड़ा वरी वात फटियूं ऐं बीठा परावा नंग तकींदा, शर्म नथो अचे? अल्लाह वारनि जे आस्थाननि ते वञी परावा नंग थो तकी, बेहयाई जूं नज़रूं थो करी, पंहिंजे गुनाह ते उन वलीअ खे बि शाहिद थो बणाई। अल्लाह वारो तो ते शाहिद थींदो, जेके तूं बेहयाई जूं नज़रूं थो करी, जेके तूं गंदाई जा कदम खया आहिनि, इहे वलीअ खे पाण ते शाहिद न बणाए। ओ मुंहिंजा दा अल्लाह वारनि जे आस्थाने ते वञी अखियुनि जी हिफ़ाज़त कर, पंहिंजे ज़ुबान जी हिफ़ाज़त कर, पंहिंजे पेरनि जी हिफ़ाज़त कर, पंहिंजे पेट जी हिफ़ाज़त कर, पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कर, गुनाहनि खां पाण खे बचाए त अल्लाह वारे जे फैज़ में जा तोखे बि को हिसो मिले। वरी को हक़ चवंदो, चला इहो बि थोरो थोरो वहाबियुनि ॾे लड़ियल अथई। समझो था बाबा? हक़ सच कन खोले ॿुधो, हक़ ऐं सच जी ॻाल्हि जेको असांजो अक़ीदो अहले सुन्नत जो आहे, उहो अक़ीदो सिखो। जाहिल न बणिजो, बेख़बर न बणिजो पंहिंजे अक़ीदे खां। मुंहिंजा दोस्तो, जेकी
गैर शरई कम इस्लाम कुरान ऐं सुन्नत जे खिलाफ जेकी कम आहिनि असांजे अकाबिरीन इन्हनि कमनि खां बिल्कुलु मना कई आहे। उहो तरीक़ो असांखे न खपे जेको शरीयत जे खिलाफ हुजे, जेको सुन्नत जे खिलाफ हुजे, उन तरीक़े खे असां छॾे ॾींदासीं। हिकिड़ो वरी ॿियो मर्ज़ निकितो आहे, मर्ज़ वॾी बीमारी, जीअं अॼुकल्ह कैंसर जी बीमारी थी आहे न, अलाह पनाह में रखे। कैंसर में माण्हू मरी वञे न त उहो बि शहीद जे दर्जे खे वञी पहुचंदो, पर अहिड़ो मर्ज़ निकितो आहे जो बेईमान करे मारे छॾे। कन खोलियो त मां ॿुधायांव, हथ जूं कबरूं था ठाहिनि, कूड़ियूं कबरूं। मूंखे फलाणो बुज़ुर्ग खां, साईं मोहम्मद शाह साईं, हथ जूं कबरूं ठाहिनि था, फलाणो बुज़ुर्ग ख्वाब में आयो आहे त मुंहिंजी कबर ठाहे, मां हिते पूरियल आहियां। न मैयत न बुज़ुर्ग जो जिस्म, ईअं ख्वाब जे इशारे ते। ख्वाब में शैतान बि अची सघे थो, शैतान अची सघे थो, उहो अचे थो के सलाह ॾिए, तूं वरी कबर ठाहे। वरी साईं मायुनि खे शल न ख़बर पए, दुल बि हथ में पिटींदियूं कुटींदियूं, सुखा बासींदियूं, बसि ॿिए ॾींहं ते मेला शुरू थी वेंदा। इहे ठाहीनि था उहे जेके मवाली मवाली अथई, बुख त पाइनि थी। पोइ साईं कबर जो ठही वञे त माल मुफ़्त जो थो मिले न। भला हिकिड़ो पड़ो पवे त कपिड़ो अॼुकल्ह महांगो आहे, 2 मीटरनि जो कपिड़ो पवे त सम्झो था, मानियूं मुफ़्त, कुकड़ मुफ़्त, सुखाऊं बसींदा। हे मवालियुनि पंहिंजे कमाइण जो तरीक़ो ठाहियो आहे। ॿुधो ॿुधो मेहड़ इलाइक़े वारो, कन खोले ॿुधो, मां रसूलुल्लाह जी हदीस तो बयान कया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे सोने हबीब जी हदीस कन खोले ॿुधो। साईं फरमाइनि था, मन ज़ार कबरिन बिला मय्यतिन फ़क़द कफ़र। जे माण्हू अहिड़ी कबर जी ज़ियारत कई जंहिंमें मय्यत पूरियल न आहे, ख़्वाब जे इशारे ते कबर ठाहियल आहे, इन कबर जी जे ज़ियारत कई, इहो काफ़र थी वियो, इहो काफ़र थी वियो, इहो काफ़र थी वियो। जे अहिड़ी कबर जी ज़ियारत कई, इहो काफ़र थी वियो। मखदूम अब्दुल वाहिद सेविस्तानी लिखियो आहे त इन जे ज़ाल खे बाइन तलाक अची वई। घणा हर इलाइक़े में अहिड़ियूं कबरूं ठाहियूं वेठा आहिनि। तव्हांजे हिन इलाइक़े में बि हिकिड़ो लाश लुड़ंदो लंघियो, उहो ठाहे छॾियो कबर, हाणे अलाए आहे अलाए न आहे। कबर ठाहे छॾियो, अलाए केरु चोर हो, धाड़ेल हो, केरु हो, परदेसी पीर लुड़ंदो आयो जे परदेसी पीर। हिन में पंहिंजो कोटड़ी मां में वियुसि, उते वरी ॿुधायो हिकिड़ो मवाली आहे, उन चयो त बाबा हिते मूंखे ॻाढ़ो घोट नज़र आयो आहे, बुज़ुर्ग आहे ॻाढ़ो घोट, कबर ठाहियो। माण्हुनि चयो इलाइक़े जे, बाबा हिते त को बुज़ुर्ग आहे ई कोन। चयो मूंखे ख्वाब में आयो आहे न। हाणे उहो माण्हू आहे जंहिं सॼी ज़िंदगी करे निमाज़ न पढ़ी आहे, सॼी ज़िंदगी सजदो न ॾिनो आहे, उन माण्हू ख्वाब बयानु कयो आहे, कबर ठाहियो। कन माण्हुनि चयो त जे भला हिते बुज़ुर्ग आहे, असां खोटे था ॾिसूं। साईं 5 फुट खोटियूं, 8 फुट, 10 फुट। चई साईं ॻाढ़े घोट चयो त मां 70 फुट हेठि आहियां। हाणे केरु 70 फुट खोटे त खूह निकिरे। अरे इहा तूं ॻाल्हि पोइ कंदुसि, तूं हीअ त पहिरीं ॻाल्हि ॿुधो न, तोखे अहिड़ी होली जी लॻी आहे। हे आज़ार लॻो पियो आहे जो मुस्लमान काफ़र था थिया वञनि पिया। हाणे अहिड़ियुनि मज़ारुनि ते मर्द औरतूं वञनि था सुखाऊं बासण जे लाइ। साईं सही थो चवां ग़लति थो चवां? तव्हां उस्ताद आहियो, रहनुमाई कजो मुंहिंजी। हा साईं तव्हां ॿुधायो भला राधण में बि ठाहींदनि, अञा बि ठाहींदा। मां तो चवां त यार राधण वारी त को आशिक़ रसूल उथनि ठाहे अचनि। जे चवंदो मां बि तव्हां सां गॾु आहियां। हथ जी ठाही आहे न, हिते टेलीविज़न वारे पासे में, हिते बि मूं किथे ॿुधो आहे, हिते 2 टे कबरूं ठाहियूं अथनि। हर इलाइक़े में अहिड़ियूं कबरूं। हाणे हींअर त असांजे साम्हूं ठहियूं आहिनि,
असां ॾिसूं था, असां चुप कयूं वेठा हुजूं। सुभाणे साल गुज़रियो, 5 साल 20 साल 50 साल, पोयनि खे कहिड़ी ख़बर? उहे चवंदासीं ईअं त वॾो पोतल बानो आहे, वॾो अलाह वारो आहे। ॻाल्हि सम्झो था या नथा सम्झो? तव्हांजी ज़िमेदारी अथव हिन इलाइक़े जे वॾेरनि जी, आलिमनि जी, मुफ़्तियुनि जी ऐं जेके साहिब सरवत आहिनि या जेकी हुकुमरान आहिनि उन्हनि जी जे मथां ज़िमेदारी आहे त अहिड़े खुराफात, अहिड़े बिदात, अहिड़े गंदन कमनि जो किलो पटे पाड़ा उखेड़े छॾिजे। छा था चओ? क़बूल आहे इहा ॻाल्हि? क़बूल आहे इहा ॻाल्हि या न आहे? अमल कंदो या न कंदो? हाँ, मता को मवाली तव्हांजे ॻोठ में बूथी तैयार थिए, कन छिकजांइसि, पहिरीं त 2 टे चपाटूं हिन खे वहाए कढ। सम्झो था? अहिड़े ज़ालिम माण्हू जेको माण्हुनि खे कुफ्र में वञी मुब्तला करे, इन जा कन छिकण हक़ आहे शरई। मुंहिंजा दोस्तो, त अहिड़ियूं गैर शरई क़बरूं उहे ठाहे छॾियो, मिसमार करे छॾियो। पर इन ते मूं हिकिड़ो नंढड़ो किताबड़ो लिखियो आहे जंहिंजो नालो अथव कूड़ियूं क़बरूं मुफ़्तखोर मुजावर। किताब जो नालो आहे कूड़ियूं क़बरूं मुफ़्तखोर मुजावर। उन में पढ़ी ॾिसो। मूं सिंध जे अरब अजम जे उलमा जूं फतवाऊं उन में, हुज़ूर जूं हदीसूं उन में जमा कयूं आहिनि त जेको कूड़ी क़बर ठाहे थो उनजो ॾोह छा आहे, जेको इन जी ज़ियारत जे लाइ वञे थो उनजो जुर्म छा आहे। मुंहिंजा दोस्तो, त गुनाहनि खां बचो, बुराइयुनि खां बचो, अलाह वारनि सां सची निस्बत रखो। भला उहे सचा अलाह वारा खुटा अथव छा जो कूड़ियुनि क़बरुनि ते था वञो? तूं अब्दुल खालिक न ईंदे पर खणा वेठा अथई। समझी? तव्हांखे सच्चा वली अलाह वारा खुटा आहिनि। सोणे कलंदर जी दरबार खुली पई अथव। हज़रत लाल शहबाज कलंदर, सुभान अल्लाह, उस्मान मरवंदी, वञी ॾिस त फैज़ वंडे थो वेठो या नथो वंडे? मिठा अल्लाह वारा जेके हक़ी सच्चा वली आहिनि उन्हनि जे आस्थाननि ते वञो, अल्लाह वारनि सां मोहबतूं ऐं निस्बतूं रखो, गुनाहनि खां बचो, बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खां, बिदअतुनि खां, खुराफात खां, बदअमाल खां बचो। मदीने वारे साईं जा सच्चा आशिक बणिजी वञो, तव्हांजी दुनिया बि आबाद, तव्हांजी आख़िरत बि आबाद। वमा अलैना इल्लल बलाग। भाइयों, होली मल्हाइण शरीयत में जायज़ न आहे, काफ़रनि जी रस्म आहे। मुसलमाननि खे होली जो जुलूस कढण या उन में शामिल थियण हराम आहे, नाजायज़ आहे। हिंदुनि ऐं काफ़रनि जे रीतुनि ऐं रस्मुनि में वञण, जेको मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको जहिड़ी क़ौम सां तशबीह कंदो उहो उन्हनि मां शुमार कयो वेंदो। शहनशाहे मदीना अस्सलात वस्सलाम, ज़ीनत अर्श मुअल्ला, ज़ीनत अर्श मुअल्ला, अस्सलात वस्सलाम, अस्सलातु वस्सलाम अलैका रसूल अलैहि सल्लम। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साहिलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मौला, असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, पंहिंजे कामिल वली हज़रत साईं अहमद रहमतुल्लाह अलैह जे सदके मुंहिंजा मौला सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। या अल्लाह, पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, जेकी बि दिल में उमेदूं खणी आया आहिनि सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।